प्रियालो में दस्तार फजीलत कॉन्फ्रेंस प्रोफेसर नेमतुल्लाह सोलंकी ऐं मौलाना ग़ुलाम मोहम्मद मेमण जी सरपरस्ती में शानदार प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रियालो जी अक्सा मस्जिद में क़ुरान पाक याद कंदड़ हाफ़िज़नि जे दस्तार बंदी जे मौक़े ते अज़ीम शान प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें हज़रत मौलाना नज़ीर अहमद उस्मानी, मौलाना हसन मोहम्मद मेमण, मौलाना हिज़्बुल्लाह सूमरो, मौलाना ख़लील अहमद सूमरो ऐं ॿियनि मशहूर आलिमनि तोड़े शहरनि ॻोठणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते उस्ताद नेमतुल्लाह सोलंकी, मौलाना हसन मोहम्मद मेमण, मौलाना हिज़्बुल्लाह सूमरो ऐं ॿियनि उस्तादनि जी लगातार महिनत ऐं जिदोजहद सां 5 हाफ़िज़ क़ुरान ऐं केतिरे ई शागिर्द नाज़रा क़ुरान मुकमल कयो, जंहिंमें हाफ़िज़ क़ुरान हाफ़िज़ मोहम्मद आर्यन, हाफ़िज़ मोहम्मद उमर अलरो, हाफ़िज़ अब्दुल समी समेत केतिरी शागिर्दनि नाज़रा क़ुरान मुकमल कयो। जंहिं बाद तक़रीब में आयल हाफ़िज़नि जे मिटनि माइटनि तरफ़ां आलिमनि ऐं हाफ़िज़नि ते गुलनि जी वर्खा कंदे उस्तादनि ऐं हाफ़िज़नि खे गुलनि ऐं नोटनि जा हार पाराया विया। ॿिए तरफ़ प्रोग्राम जे आख़िर में फ़ी सबीलिल्लाह ख़ैरात जो बंदोबस्तु कयो वियो। फ़लस्तीनी मुसलमाननि ऐं पाकिस्तान जी तरक़्क़ी ऐं सलामती लाइ दुआऊं घुरियूं वयूं।